सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातब आहियां। अवां भेनरुनि भाउरनि दोस्तनि ऐं साथियुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। जॾहिं सिंध ते अंग्रेज़नि कब्ज़ो कयो त उन ख़िलाफ़, इन कब्ज़े ख़िलाफ़, उन धारी वालार ख़िलाफ़ हिक तरफ़ हुक्मराननि उन्हनि सां मुआहिदा करे ठाह कयो, उन्हनि ॾाढो पेश पिया, त ॿिए तरफ़ आम माण्हू अंग्रेज़नि फ़िरंगियुनि ख़िलाफ़ पंहिंजे वित वसार जंगजोटी शहादतूं माणियूं। अहिड़ा काफ़ी किरदार आहिनि जेके तारीख़ जे सुफ़नि तां गुम आहिनि। सिंधी माण्हू, सिंध जा माण्हू पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ हर दौर में विड़िया आहिनि, पर अंग्रेज़नि जे दौर में सूरत हाल इहा हुई जो सिंध जा हाकिम हिक तरफ़ मुआहिदा करे रहिया हुआ, ॿिए तरफ़ हुननि में पंहिंजा पाण में इख़्तिलाफ़ हुया, हिक ॿिए जी मदद करण लाइ तयारु न हुया, गॾियल फ़ौजी दस्ता मोकिले अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकाइण लाइ तयारु न हुआ। इन जे बावजूद आम माण्हू वतन जे मुहबत में पंहिंजे अबरे सबरे हाल आहार विड़ी रहियो। अहिड़नि ई किरदारनि जे हवाले सां अॼु पाण इंतिहाई अहम किरदार ते ॻाल्हाईंदासीं। साईंदाद कलमती। साईंदाद कलमती कराचीअ जो किरदारु आहे जेको पंहिंजे साथियुनि समेत अंग्रेज़नि सां विढ़ंदे शहीद थी वियो, पर हुन सरदारनि जी जंग बंदीअ वारे मुआहिदे खे छुॾे छॾियो, अंग्रेज़नि ख़िलाफ़ गोरीला वेड़ कई। जिते अंग्रेज़नि जे कब्ज़े ख़िलाफ़ धरतीअ जे माण्हुनि, धरतीअ जे पुटनि, सूर्य पुटनि जेका वेड़ कई, इन वेड़ जे अहम किरदारनि में साईंदाद कलमती जो नालो शामिल आहे। अंग्रेज़ वापार सां अॻे सिंध में दाख़िल थिया। आहिस्ते आहिस्ते हितां जे मक़ामी हुक्मराननि खे मुआहिदनि में जकड़ींदा विया, असुलकनि हाकिमनि खे ज़ेर करे संदनी धरतीअ ते पंहिंजा हुक्म हलाइण लॻा। इन ते सिंध जा गैरतमंद माण्हू ॿाहिरि निकिरी आया ऐं हुननि मुसलसिल मज़ाहमत कई। साईंदाद कलमती जो नालो इन्हनि अहम माण्हुनि मां हिकु आहे। हीअ असल में कराचीअ जो रहवासी हुयो। साईंदाद कलमती कराचीअ जो रहवासी हुयो। हिन पंहिंजो लश्कर गॾु करे अंग्रेज़नि सां जंग जोटी। नियाणीअ जे जंग खां अॻु जॾहिं सिंधी फ़ौज हैदराबाद जे बारूद खाने ते हमिलो कयो, तॾहिं मीरन मलीर जे ॼाम महर अली जोखे, मलक अहमद खान नूमड़े ऐं मलक इब्राहिम खान कलमतीअ ॾांहुं लिखियो त तव्हां हैदराबाद अची लश्कर में शामिल थियण बदिरां पंहिंजी हिते कराची में फ़ौज ठाहे कराचीअ में क़ाइम अंग्रेज़नि जे छावणियुनि ते हमला कयो, उन्हनि खे तबाह कयो। इन्हनि टिनी सरदारनि अंग्रेज़नि जे छावणियुनि ते हमले लाइ माण्हू गॾु कया ऐं फ़ैसिलो कयो त अंधाधुंध क़त्ल-ए-आम या ग़र्क़ करे बजाए फ़क़ति अंग्रेज़नि जो नुक़सानु कजे। उन वक़्तु हिननि मक़ामी माण्हुनि खे सलाह ॾिनी त जॾहिं असां कराची जे आसपास में अंग्रेज़नि खां लुटमार शुरू करियूं, तॾहिं अवां कराची मां निकिरी वञिजो। इहा ख़बर जॾहिं नाऊमल खे पई, तॾहिं हिन अंग्रेज़ अमलदारनि खे सॼी सूरत हाल खां आगाह कयो ऐं सिंधी माण्हुनि जे चुरपुर बाबति सरबस्ती ख़बर ॿुधाई। संदसि इहा जंहिंसां सिंधी लश्कर जी, मक़ामी लश्कर जी, मक़ामी माण्हुनि जी अंग्रेज़नि ख़िलाफ़ जेका हिकमत मिली सा नाकाम थी। छावणीअ खां 2 किलोमीटरनि ते पहुतल सिंधी लश्कर वापसि कयो वियो। न्याणी ऐं दुबे जी जंग में अंग्रेज़ सिंध ते क़ाबिज़ थिया ऐं टालपुर हुक्मराननि खे गिरफ़्तार करे हिंदुस्तान रवानो कयो, पर साईंदाद कलमती ऐं संदसि साथियुनि अंग्रेज़नि सां पोइ बि वेड़ जारी रखी। दुबे वारी जंग खां पोइ चार्ल्स नेपियर जे घुर ते तरबियत याफ़्ता फ़ौजी दस्तो मुंबईअ खां कराचीअ पहुतो ऐं कराचीअ खां ठटे वारे रस्ते नेपियर जी मदद लाइ हैदराबाद वञी रहियो हो, तॾहिं चाकर खान जोखे जी अॻुवाणीअ में जोखियुनि ऐं कलमतियुनि रस्ते में अंग्रेज़नि ते हमिलो करे ॿाहिरां घुरायल फ़ौजियुनि खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं संदन सामान पंहिंजे कब्ज़े में वरितो।
फ़क़ति 10-12 ॼणा फौजी अंग्रेज़ फौजी जान बचाए कराची जे छावनी में पहुता। अंग्रेज़नि जंगबंदीअ लाइ तमामु घणियूं कोशिशूं कयूं, पर इन्हनि टिनी सरदारनि जंगबंदी खां जवाबु ॾेई छॾियो ऐं विढ़ंदा रहिया। नेठि अंग्रेज़नि मीरनि खे क़ैद करे बेवस बणाए जोखियनि कलमतियुनि ऐं नूमड़ियनि खे जंगबंद करण ऐं पेश पवण लाइ ज़ोरबार विधो ऐं खेनि खां लिखाराए वरितो, जंहिं तां इन्हनि सरदारनि न चाहींदे बि हथियार फिटा कया। असल में सरदारी निज़ाम क़ैद थियण त ईअं घुरिबो हो त जॾहिं सरदारनि हथियार फिटा कया त उन्हनि जा बाक़ी जेके हेठि साथी हुआ उन्हनि खे बि उन्हनि जो फ़ैसिलो मञणो घुरिजे हा, पर धरतीअ ते धारियनि जे हमले ऐं कब्ज़े ख़िलाफ़ साईंदाद कलमती ऐं संदसि साथियुनि हथियार फिटा करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो ऐं चयो त इहो अंग्रेज़नि सां ठा सरदारनि कयो आहे, असां आम माण्हुनि न कयो आहे। हिननि देश खां त दुश्मन सां विढ़ंदे जान घोरण जो फ़ैसिलो कयो। अहिड़े फ़ैसिले में साईंदाद कलमती सां ॿ कलमती, हिकु जोखियो ऐं हिकु छुटो गॾु हुआ, जिन वतन लाइ पाण मल्हायो। इन्हनि 5 साथियुनि जी बहादुरी बाबति अनवर काज़ीअ जो हिकु शेर पिणु मिले थो, जंहिंमें हू चवे थो, 5 ई पाण में हुआ जोधा जुंग जवान। 5 ई पाण में हुआ जोधा जुंग जवान, जोखियो छुटो 3 कलमती हुआ मुड़स महान। ऊचा घाट उन्हनि जा माण्हू से मस्तान, हुशमत सां हलिया पधरा से पहलवान। वेही वचन कयाऊं सारे खे सुभान, मूरन मञीदासीं फरंगिन जो फरमान। गोरनि जी ग़ुलामीअ खां मरण वॾो मान, पटके वर न ॾिबो जेसीं धारियनि जो दहमान। विढ़ंदे वतन तां कबा सिर क़ुर्बान, मल्हाइबा मैदान राङा ॾेई रत जा। साईंदाद कलमती पंहिंजे साथियुनि समेत सरदारनि जे फ़ैसिले ख़िलाफ़ ॻोठ छॾे हलियो वियो ऐं चयईं त सरदार भली गोरनि सां ठा कनि, पर असां ईअं न कंदासीं, पर असां वतन मां गोरनि खे कढण लाइ जंग जारी रखंदासीं, या विढ़ंदे सिर ॾींदासीं या गोरनि खे कढंदासीं। जॾहिं साईंदाद कलमती ऐं साथियुनि खे ख़बर पई त अंग्रेज़ फ़ौजी कराची खां घारे तरफ़ वञी रहिया हुआ, तॾहिं हिननि ढाबे जी वटि उन्हनि ते हमलो कयो। पुठ ऐं ॿियो सामान संदन जेको अंग्रेज़नि जो उहो पंहिंजे कब्ज़े में वरितो। इन्हनि इहे गोरीला कारवाई जारी रखी। हिकु दफ़े हिननि खे मकानी माण्हुनि ॿुधायो त कुझु अंग्रेज़ नए मलीर जे कंधीअ ते सेर करे रहिया आहिनि। तॾहिं ही 5 ई साथी उन्हनि ते हमलो करण जे लाइ पहुता ऐं 2 सेर कंदड़ अंग्रेज़नि ते हमलो करे खेनि मारे छॾिया। जंहिं बैदि पासे खां लिकी वेठल अंग्रेज़नि जो वॾो लश्कर ज़ाहिर थियो। ही 5 ॼणा हुजण बावजूद अंग्रेज़नि जे वॾे लश्कर सां इंतिहाई हिमत ऐं बहादुरी सां विढ़िया। केतिरनि ई अंग्रेज़ फ़ौजियुनि खे मारण खां पोइ साईंदाद कलमती पंहिंजे साथियुनि समेत शहीद थी वियो। हिन बहादुर सुरमे जी शहादत ते सिंध फ़ख़ुरु करे थी। सिंध जा माण्हू साईंदाद कलमती खे सलाम पेश कंदा। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।